अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ी निशानी फरमाई अल्लाह जे रसूल फरमायो ला तक़ूमु साअतु हत्ता तक़तिल फ़ियतान अज़ीमतान व तकूनु बैनहुमा मक़तलतुन अज़ीमतुन व दावाहुमा क़ाइदतुन। सती निशानी जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई त क़यामत तेसी ने कायम न थींदी ला तक़ूमु साअतु हत्ता तक़तिल फ़ियतान अज़ीमतान। ता जो तवाजा पर एकड़ा टोला पाजो पाण में विढ़ंदा पाजो पाण में छा कंदा हत्ता तक़तिल फ़ियतान अज़ीमतान व तकूनु बैनहुमा ऐं हुंदा बि ॿई जेके टोला हूंदा मक़तलतुन अज़ीमतुन वला ऐं दावा बि हुंदा ॿिन्ही टोलनि जी हिकु। इहा अल्लाह जे रसूल जी जेका हदीस आहे या जंगे सफ़ीन ऐं जंगे जमल जी तरफ़ इशारो कंहिंजी तरफ़ इशारो आहे। ये ॻाल्हि जेका आहे पंहिंजे गौर सां दिमाग़ जे अंदरि समायो। असांजा जेके कच्चे ज़हन वारा माण्हू आहिनि उन्हनि खे माण्हू मिंट में परेशान भी करना है ब्लैकमेल भी करना गाल के साथ। असांजे हिन मुसलमानी मुआशरे जे अंदरि ॿ हिकिड़ी वॾियूं अज़ीम जंगूं थी गुज़रियूं। हिकिड़ी आहे जंगे सफ़ीद ॿी जो नालो आहे जंगे जमल। जंगे सफ़ीद जेका थी आहे हज़रत अली साईं हज़रत अमीर मुआविया जे दरमियान ॻाल्हि खे चङी तरह सम्झो पंहिंजे दिमाग़ में विहारो। जंगे सफ़ीद हज़रत अली साईं हज़रत अमीर मुआविया जे विच में थी आहे ठीक आहे। ॿी आहे जंगे जमल। जंगे जमल जमल चवंदो आहे ॾाची खे इहा ॿी जेका जंग थी आहे उहा हज़रत अली साईं ऐं आयशा जे विच में थी आहे। असांजे माण्हुनि खे माण्हू भुलाईंदा छा भुलाईंदा यार तव्हां चओ था त आयशा हीअं आहे अल्लाह जे रसूल जी घरवारी आहे हज़रत अली सां भेण थी आहे होॾा चओ था त अमीर मुआविया सचो आहे पर उनजी बि अल्लाह जे रसूल जंग करण खां अॻु में जंग थियण खां अॻु में पंहिंजी हयाती जे अंदरि ॿुधायो त इहा जंग थींदी जंहिंमें काफ़ी मुंहिंजा साहब ऐं शहीद थी वेंदा पंहिंजी हयाती जे अंदरि। हिकु दफ़ा हज़रत अली साईं खे चयो अली तूं जे आयशा जे विच में या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हम आयशा तवानी घरवारी तो मुझे भी अमल है मुझे हम आयशा जे विच में जड़ो फरमाए हां बिल्कुल थी दो पर एकड़ी गाल जैसे को माउन वक्त ते छा कया जे उन वक्त ते तू आयशा के दारुल अमल मोकल जा आयशा के गाले मोकल जाए दारुल अमल मक्कातुल मुबारक मोकल जा बिल्कुल यही थियो जय वक्त या जंग थी हजरत अली से हम आयशा के दारुल अमल माने गाल तवा हजरत उस्मान जने मा तवा के बुधाए त असा जो जेको 3 नंबर वारो खलीफा हो जन नालो है हजरत उस्मान बिन अफ्फान। हजरत उस्मान बिन अफ्फान रज़ी अल्लाह ताला नो के बेदर्दी साहब मदीना की मुनव्वरा जे अंदर शहीद कयो ठीक है। हजरत उस्मान जने वफात करे वे शहीद थी गया हाने हजरत उस्मान खां बाद बगल हजरत उस्मान जे खून जो फलाद वठो गाल समझ में आई है ना कुरान जो कानून है वकतबना अलैहा अन नफ्स बिन नफ्स वल आइन बिल आइन वल अनफ बिल अनफ वल उज़ुन बिल उज़ुन वसिन बिल सिन वल जुरूह क़िसास। जेको माण्हू कत्ल करे तो कुरान जो कानून आहे उन जे बदले में उनखे कत्ल करो वो तव्हां जो कत्ल बने उन जे बदले में कुरान जो कानून आहे तो कत्ल बने आई गाल समझ तव्हां जे जिस्म जो कोई कोलरो बने तव्हां उन जे जिस्म जो कोलरो बने इहो कानून आहे कुरान आई गाल समझ। हजरत उस्मान जे शहीद थी वञण खां बाद काफी सहाबा इकराम अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा हज ते रवाना थिया छो त हजरत उस्मान जी जेका शादी थी आहे वो 18 हज ते थी आहे करे थी आहे बाबा 18 ठीक है। हाने हजरत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद कयो उन मां कुछ जेके अनासिर हुया अब्दुल्ला बिन उबय जा गोए लगण वाला माण्हू उन छा कयो उन जो तरीक़ेकारी हो उन जी सोच ऐं फिक्रिया हुई रसूल अली रज़ी अल्लाह ताला अन्हु उन सभनी के सुञाणे पियो त ही इलारा ही फिलाना माण्हू जेके आहिनि जो हजरत उस्मान जा कातिल हजरत अली साईं जी सोच इहा हुई त मां हिन मां दारुल खिलाफ जे अंदरि वेही करे सभनी का बैत वठी करे जने दारुल खिलाफ जे मना है सभनी के सबक सिखा आई गाल समझ। हजरत अली साईं बैत वठी शुरू कई उन वक्त को फोन जो दौर रहो काफी माण्हू को मैसेज है को न्यापा मोकलिया हजरत अम्मा आयशा ने वठी करे साहब इकराम जा न्यापा पहुता हजरत उस्मान बेदर्दी का शहीद थी विया हजरत अली साईं दारुल खिलाफ जे मथा बैठा हजरत अली साईं खिलाफत जे मथा वेही करे खिलाफत अम्मा आयशा जो हजरत उस्मान जो खून जो बदलो फिलहाल त जाके जो ना है वरतो अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा
राची जे मथा चढ़ी करे चंद साहब इकराम साहब हेडा जे हजरत अली साईं के ॻाल्हि खे गौर समझो हेडा जे हजरत अली साईं के खबर पई आहे अम्मा आयशा काफी साहब इकराम सां गॾु निकिती आहे हजरत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु भी पंहिंजो लश्कर वठी करे रवाना थिया पर जेके बागी हुआ हजरत उस्मान के शहीद कयो उन्हनि खे तड़े करे पंहिंजे टोले मां ॿाहिरि कढियो हाणे उहे जेके बागी हुआ उन्हनि खे ख़तरो इहो हुयो त जेकॾहिं हजरत उस्मान हजरत अम्मा आयशा ऐं हजरत अली साईं पाण में वेही करे सुलह कयो त इहे ॿई असांखे सलाह ज़रूर ॾींदा आई ॻाल्हि समझ हाणे असां पंहिंजो कीअं माना दिफ़ा कयो जॾहिं हजरत अली साईं जो टोलो निकितो त लिकंदा मुनाफ़िक़ वांगुरु शैतान वांगुरु पोइ आया हेॾा अम्मा आयशा जो टोलो माण्हुनि जो हजरत अली साईं जो आमने सामने जॾहिं थिया त अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा अञा पूरो मामलो न थियो आहे रात जे वक़्त जो पार आहे हजरत अली साईं आयो अम्मा आयशा खे सलाम कयो अम्मा आयशा सलाम जो जवाब ॾिनो हजरत अली साईं जो अम्मा आयशा खे अल्लाह साईं तव्हांजे मथां रहम फरमाए अम्मा आयशा भी फरमायो अली तव्हांजे मथां भी अल्लाह साईं रहम फरमाए छा मसलो आहे कि अम्मा ॻाल्हि सची आहे त हजरत उस्मान खे बेदर्दी सां शहीद कयो वियो जेके कातिल हुया मुसलमाननि सां मुनाफ़िक़ कजी विया उन्हनि खे सज़ा ॾियण वॾो मसलो हुयो इन जे करे मां सोचियो त जेके दारुल ख़िलाफ़त ऐं हुकूमत जे मथां वेहंदो कंट्रोल जॾहिं सॼो पहुंचो हूंदो मां उन्हनि खे सज़ा ॾियण में ताख़ीर न कयां बहितरीन तुंहिंजो मशवरो बहितरीन तुंहिंजी सोच आहे ज़ाहिर आहे माण्हू जॾहिं ख़िलाफ़त जे मथां हूंदो रियासत जी पंहिंजी हूंदी उनखे सलाह ॾियण में सवली हूंदी आहे हर माण्हू हुनजे अख़्तियार ऐं आख़िर जे अंदरि हूंदो आहे जी मां ॿुधो त हज़रत उस्मान जो खून गाइबा हज़रत अली साईं फरमायो उस्मान मुंहिंजो बि भाउ हुयो जिन हज़रत उस्मान खे बेदर्दी सां शहीद कयो आहे अली उन्हनि खे कीअं विसारे सघे थो अली कतन उन्हनि खे कोन विसारे ॻाल्हि सम्झ में आई सुलहनामो थी वियो का वेड़े न थी आहे हाणे राति जे वक़्त जे अंदरि जॾहिं हुननि मुनाफ़िक़नि खे ख़बर पई त हिन ॿिनि टोलनि जे अंदरि त सुलह थी वई चा हिन ॿिनि टोलनि जे अंदरि त हज़रत अली साईं अम्मा आयशा जे विच में त सुलह थी वई पोइ हुननि पंहिंजी मुनाफ़िक़त वारी चाल ज़ाहिर उहा कहिड़ी रात जे वक़्त जे अंदरि उन टाइम बाबा न लाइट जो दौर हुयो न तव्हांजे असांजी सोशल मीडिया मोबाइल जो दौर हुयो अंधेरो हूंदो माण्हू वटि ॾीआ हूंदा ॿारनि जा इल्ला माशाअल्लाह कंहिं वटि तेल हुजे त ॿारे ऊंदहि जे अंदरि निकिरी करे चंद मुनाफ़िक़ अम्मा आयशा जे टोले जे अंदरि वञी घिरी करे उन मां ॿ टे माण्हू शहीद अरे बाबा हे केरु जंहिं मालियो आहे हज़रत अली साईं जे टोले मां हुया अञा वधीक नुक़सान कंदा पर असां करे दिफ़ा करे आई ॻाल्हि शैतानगिरी शुरू कयो वरी इहे माण्हू निकिरी सागा वरी अम्मा हज़रत अली साईं जे टोले में वञी पाता उते भी ॿ टे माण्हू शहीद कयो अरे बाबा हे छा था कयो केरु आयो अम्मा आयशा जे टोले वारा आया उन्हनि हिननि माण्हुनि खे शहीद कयो आहे अञा नुक़सान वॾो थिया पर असां दिफ़ा कयोसीं असां बचाओ इन ग़लतफ़हमी जी बुनियाद ते चङी उभरी आहे मुनाफ़िक़नि जी शैतानगिरी जे करे हाणे जेके अहले रवाफ़िज़ जेका पंहिंजी गंदी ज़ुबान अम्मा आयशा जे ख़िलाफ़ इस्तेमाल कंदा आहिनि वो इंसान जी ज़ुबान न आहे खुदा जो कसम आहे मां इन ज़ुबान खे सूअर जी ज़ुबान खां वधीक बदतरीन ज़ुबान सम्झंदो आहियां ओ मुंहिंजा भाउ पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कर जेकॾहिं इन अक़ीदे खे पंहिंजे इन नज़रिए खे तूं दुरुस्त न कयो रब मोहम्मद जो कसम आहे तूं जेकॾहिं इहा पंहिंजी गंदी ज़ुबान इस्तेमाल करे त मां आयशा जे शान में को बि फ़र्क़ु न पवंदो पर असां मुस्लमाननि खे अज़ियत तकलीफ़ ज़रूर पई आहे अॼु बि जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा सुतल आहे त मां आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हुजरे जे अंदरि सुतल आहे जंहिं मां इहा ॻाल्हि मालूम थी आहे त रब खे हज़रत अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला सां केॾी मोहबत आहे ॻाल्हि सम्झ में आई आहे इन ग़लतफ़हमी जे बुनियाद ते इहा जंग थी आहे जंहिं मां काफ़ी सहाबे होॾा बि सहाबी जॾहिं जंग माना ईअं वधी हली तॾहिं हज़रत अली साईं नबी साईं जे उन हुकुम ते अमल कयो जेको अल्लाह जे रसूल फरमायो छा जेॾी महिल इहो मामलो थिए त आयशा खे छा कयो काॾे मोकिलियो दारुल अमन मोकिलियो हज़रत अली साईं फौरन आयशा खे चयो मां दारुल अमन मक्की हलिया वञो इंशाअल्लाह मां पंहिंजो पाण हिन मामले खे संभालींदुमि इहो आहे पसे मंज़र जंगे जमल जंगे सफ़ीन जेका आहे और हज़रत अमीर माविया जो लश्कर के अची करे तो वो भी बेखबर हुया ना उनके भी का खबर न हो कंहिं भी किस्म आई ॻाल्हि समझ ये ॿई जेके जंगी थियूं आहिनि उन जी ग़लतफ़हमी जी बुनियाद उहे मुनाफ़िक़ हुया जेके पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ मुस्लमान जो क़त्ल आम ते कराया
तो मुसलमान अजो के दौर जे अंदर बेड़ा शैतान होंदा जेके पांजो पाण के बचाइण जे लाइ बिन लोलन के पांजो पाण में छा कंदा बेड़ा चली जाते जे असां हिन मामले में पांजो पाण के छलाए करे बाहर निकली वञो बाकी रही ॻाल्हि इहा सब खां पहिरीं अल्लाह जो क़ुरान में चए मुहम्मदुर रसूलुल्लाह الذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله محمد الله جو رسول ہے الذين معه जेके उन सां गॾु आहिनि अशिद्दाउ अलल कुफ़ार काफ़िर जे लाइ सख़्त आहिनि रुहमाउ बैनहुम उन्हनि जी पंहिंजो पाण में मोहबत आहे अॼु क़ुरान थी चए थो अबू बकर अली जी मोहबत आहे क़ुरान थो चए अबू बकर अली जी मोहबत आहे अॼु क़ुरान थी चए थो उमर अली जी मोहबत आहे क़ुरान थो चए रुहमाउ बैनहुम उमर अली जी मोहबत आहे अॼु क़ुरान थी मलून चए थो पियो हज़रत उस्मान और अली जी मोहबत आहे क़ुरान थो चए रुहमाउ बैनहुम तमाम ॿुधायो अक्सर फैसलो कयो ये रब जो मोकिलियल किताब सचो आहे या जो भुगी सचो बाबा छा सचो आहे ॾाढा ॻाल्हायो बाबा क़ुरान तो चवण जी माने पाण में रहमाउ बैनहुम लफ़्ज़ चिमटा सुना है क़ुरान में वञी करे तर्जुमो सहाबा जी पंहिंजो पाण में मोहबत आहे क़ुरान तो चवे उन जी मोहबत आहे ठगू थी करे चवे त हिन जी पाण में नफ़रत आहे सचो कहिड़ा क़ुरान आनी ॾाढा ॻाल्हायो तव्हां असांजो यकीन कंहिंजे मथां आहे साहब इकराम जी पाण में मोहबत आहे तो के साहब इकराम की मोहब्बत की मिसाल जी खबर ही आई गल समझ सच्ची निशानी जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमायो हुआ या मां फरमाए बे एकला वला कौला होगा जे में जड़ो थीनो काफी माण्हू जेका वफाद करे अठी निशानी अल्लाह जे रसूल फरमायो माण्हू कसरत से इबादत कंदा कसरत से नवाफिल पढ़ंदा नमाज पढ़ंदा पर उन में घणा माण्हू मुनाफिक हूंदा उन में घणा माण्हू चवंदा ॾाढा ॻाल्हायो तव्हां बि ॻाल्हायो माण्हू त जन मौलवी साहब अकेलो वठे बयान करे तव्हां ॻाल्हाईंदो जंहिंखे ख़बर कोन्हे त अकेलो आहे मजमूअ सां गॾु कसरत से इबादत करण वारा छा हूंदा मुनाफिक हूंदा हिकड़ी रिवायत जे अंदर आहे हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माल गनीमत तकसीम जो कन पे एगो हमरा आयो एरा भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह जे रसूल अदल इंसाफ सां तकसीम कयो छा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के छा जो था के सां तकसीम कयो अदल इंसाफ सां तकसीम कयो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए करे मां इंसाफ न करूं तो कोई केरा जो दुनिया जे अंदर इंसाफ हज़रत उमर साईं थोड़ो बीठा जॾहिं उन ॿुधो हज़रत उमर जी जलाल जे अंदर अची करे तलवार में ॿाहिर अल्लाह जे रसूल जा साथी जा लफ़्ज़ बयान तो करे अवां इजाज़त ॾिनो माने जो सिर लाई सॼो तव्हां खे चयो अदल इंसाफ सां तकसीम कयो हिन खे ख़याल में अचे जेको हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ कहिड़ा अल्फाज़ बयान कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमायो न उमर हिनखे कुझु बि न चओ हज़रत अबू सईद खुदरी फरमाइनि था उन वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमायो त अहिड़ा माण्हू हिन जे टोले जे अंदर हूंदा जेके कसरत सां इबादत कंदा पर अक्सरियत उन जा मुनाफ़िक़ हूंदी अक्सरियत कंहिंजी हूंदी मुनाफ़िक़ ऐं हिन क़ौम जे अंदर उहो जेको कबीलो हुयो न उन कबीले जे नाले जो हिन कबीले जे अंदर हिकिड़ो माण्हू हूंदो जंहिंजे ॿिन्ही ॿाहुनि जे विच में गोश्त जे लोथड़े जेतिरी शइ हूंदी जेको ज़ाहिर थींदो इहे माण्हू कसरत सां मुनाफ़िक़ हूंदा उहो हज़रत अबू सईद खुदरी थो चए त इहा पेशन कोई मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठमि हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जे दौर जे अंदर हिकिड़ी जंग थी उन जंग जे अंदर मां ॾिठमि जंहिं निशानी सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमरा ॿुधायो न उनखे जंग जे दौरान वठी करे आया मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो ऐं उन वक़्तु मूंखे अल्लाह जे रसूल जो क़ौल यादि आयो ऐं जेका निशानी रसूल बयान फरमाई त गोश्त जो लोथड़ो इन जे बगल जे हेठां लड़कंदो कयो खुदा जो कसम मां गोश्त जो लोथड़ो विझो उन टाइम मूंखे सम्झ में आई अल्लाह जे रसूल फरमायो इबादत कसरत सां कंदा पर हूंदा असल हुदा छा असल इहा पेशन कोई भी पूरी थी चुकी आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत ऐसी तय कायम न थींदी जैसे हर पासे जे अमन अमान थे जैसे हर पासे जे छा थे इहा पेशन कोई भी पूरी थी चुकी आहे हर पासे जे अमन अमान एतिरे क़दर साहब फरमाइनि था शायद हज़रत आदि बिन हातिम रज़ी अल्लाह ताला तिरमिज़ी शरीफ जी रिवायत है फरमाता है कोई माण्हू आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खुदा दी बदलनी आहे मामलात मसाइल दा बिगड़ने का तवजन रोज बदलनी आहे। तो नबी अलैहि सलाम को सलाम फरमायो फिलानो जो हीरा मकाम है ना बसरा शहर जे भसा है तो ओट